गिलाफन मुबारकन जी इया होटल आहे सजण आशिकन खे ॾिसण ॾियो त छा आहे सजण आशिकन खे ॾिसण ॾियो त छा आहे हरम में हज़ार माण्हू गॾिया कयल पंहिंजो मुल्क ॿार बचड़ा छॾिया कयल आहिनि हरम में हज़ार माण्हू गॾिया कयल आहिनि पंहिंजो मुल्क ॿार बचड़ा छॾिया कयल आहिनि उनल यार परदेसन जो उनल यार परदेसन जो इहो ई त आहे सजण आशिकन खे ॾिसण ॾियो त छा आहे सजण आशिकन खे ॾिसण ॾियो त छा आहे नबीअ खानगाह फेरण किथां जो उसूल धिका ॾियो त ॾियो असांखे मरण बि क़बूल नबीअ खानगाह फेरण किथां जो उसूल धिका ॾियो त ॾियो असांखे मरण बि क़बूल पहिरां दी खां पियो हुजां मां पहिरां धीअ खां पियो हुजां मां पई ख़ल्क़ गाहे सजण आशिकन खे ॾिसण ॾियो त छा आहे सजण आशिकन खे ॾिसण ॾियो त छा आहे वठण ॾियो सुकून शोध ठार नथा ॾियो जनाबे हुज़ूर जन ॾे निहारण नथा ॾियो वठण ॾियो सुकून शोध ठारण नथा ॾियो जनाबे हुज़ूर जन ॾे निहारण नथा ॾियो कंदो पाण पोइ वारी कंदो पाण पोइ वारी बीठा आहियूं बाग़े सजण आशिकन खे ॾिसण ॾियो त छा आहे सजण आशिकन खे ॾिसण ॾियो त छा मदीने जो मीर वागू वरी बि वराजे हयाती हुजे त बेयरा बेआका घुराजे मदीने जो मीर वागू वरी बि वराजे हयाती हुजे त बीहरा बेआका घुराजे कयो पेश अर्ज़ अज़मी कयो पेश अर्ज़ अज़मी इहो शहर ठाहे सजण आशिकन खे ॾिसण ॾियो त छा आहे सजण आशिकन खे ॾिसण ॾियो त छा आहे गिलाफन मुबारकन जी गिलाफन मुबारकन जी इहा होटल आहे सजण आशिकन खे ॾिसण ॾियो त छा आहे सजण आशिकन खे ॾिसण ॾियो त छा आहे